अॼु जेको पाण सबक़ पढ़ूं था उन माना अमल माण्हू, चङो अमल, चङा माण्हू, उनखे जेकॾहिं लम्थनि में चइजे त जिन खे ॾिसण सां जेको आहे माण्हू जे रूह खे राहत अचे माण्हू, ऐं उन्हनि में जाने समाज खे फ़ाइदो थिए, नुक़सानु न थिए, उहे चङा ऐं सुठा माण्हू भली करे आया। शो जो सफ़र जारी आहे ऐं तव्हां सां गॾु तव्हांजे यूट्यूब चैनल ते वेठा आहियूं उताक ते। कबीर साहिब जो अॼु जो जेको सबक़ु आहे उहो पढ़ंदासीं। मुंहिंजे पंहिंजो साॼी अखि ते वण ते जी लाम ते अची वेठो आहे कां, ऐं कां बि ॾाढो गौर सां वेठो ॿुधे इहा असांजी कचर। ऐं हीअ सभई वण ॿुधनि पिया, हीअ सभई, ऐं तव्हां बि जेको आहे सो ध्यानु सां ॿुधो, फ्रेश ईज़ी थी वियो। जॾहिं कबीर लतीफ़ जो जेको आहे सो हिन में तव्हां क्लास में अचो त उनमें ॾाढो जेको आहे सो आराम सां, ॾाढो जेको आहे सो हशाश बशाश हाज़िर दिमाग़ थी जेको आहे सो उन में अचो त जीअं तव्हांखे हीअ ॻाल्हि मज़े सां सम्झ में अचे। ॿियूं ॻाल्हियूं उहे ज़हन में ईंदियूं, पर फ़िलहालु ॿियुनि ॻाल्हियुनि खे बि थोरो पासीरो। अॼु जेको पाण सबक़ पढ़ूं था उन माना अमुल माण्हू, अमुल, उत्तम माण्हू, उत्तम बि चऊं, अमुल बि चऊं, माना जेको मुल न थी सघे, माना बेमुल न अमुल, माना जो मुल हिकिड़ो बेमुल आहे, माना हिन जो को मुल ई कोन्हे, पर हिन जो मुल केरु किथे ई नथो सघे, हीअ अमुल आहे। अमुल माण्हू, अमुल माणक, अमुल मोती बि थींदा आहिनि, पर असांजे लाइ माणक मोती वरी माण्हू आहे। माण्हू कहिड़ो हुअणु खपे, इहो ॼण हिकिड़ो डिघो डिघी ॻोल्हा रही आहे जेको आहे सो इन लफ़्ज़ जी, ऐं अञा ताईं बि जेको आहे सो मिले कोन थो अमुल माण्हू। हाणे ॾिसूं त हीअ माण्हू, हीअ कबीर साहिब ऐं लतीफ़ साईं अमुल माण्हू जी कीअं था जेको आहे सो तस्वीर कढनि, ऐं कंहिंखे अमुल माण्हू था चवनि, कंहिंखे वॾो माण्हू था चवनि, कंहिंखे सगारो ऐं सुठो माण्हू था चवनि। ऐं इन जे लाइ आऊं कोन ॻाल्हाईंदोसां, छो आऊं तव्हां सां गॾु पढ़ां। कबीर साहिब खां पुछूं था त हीअ कंहिंखे जेको आहे सो वॾो माण्हू कंहिंखे थो चए। दुर्लभ मानस जनम है, दुर्लभ मानस जनम है, दे न बार बबार। छोजो सुठा जेके माण्हू आहिनि, वॾा माण्हू जेके आहिनि कॾहिं कॾहिं पैदा थींदा, उन्हनि जो क़दुरु करे उन्हनि जो। ऐं जॾहिं मोटी वेंदा हलिया त मोटी कोन ईंदा, माना ॻाल्हि थो करे अमुल जेके माण्हू आहिनि उन्हनि जो अमुल माण्हू जो क़दुरु, माना उन वञी बीहंदो अमुल माण्हू जी अहमियत ऐं अमुल माण्हू जो क़दुरु करियो अमुल माण्हू जो। छो त इहो अमुल माण्हू जेको आहे सो उहो कॾहिं कॾहिं पैदा थींदो आहे। चंदन जिथे किथे कोन हूंदो आहे, किथे किथे पैदा थींदो आहे चंदन, तंहिंजे करे उनखे संभाले, उनजो क़दुरु करे। दुर्लभ मानस जनम आहे, इहो जेको वॾो जेको माण्हू आहे, सुठो माण्हू आहे, क़िस्मत सां पैदा थिए थो। दे न बार बबार, इहो वरी वरी इहो कोन थो पैदा थिए। लतीफ़ वरी कोन ईंदो। लतीफ़ जी शाइरी, लतीफ़ जो डिक्शन, उनजो जेको फिक्शन आहे, उनजी जेका असां सूंहं आहे, उहा ॿिए हंधा कान मिलंदी तव्हांखे। तंहिंखे उनजो क़दुरु करे। ते तरोवर जियूं पता झड़े, तरोवर जियूं पता झड़े, मिसाल पियो ॾिए त ज़िंदगी हिकिड़ो वण आहे, उन में असीं पतनि वांगुरु आहियूं, उन पतो छड़ी वियो हलियो त वरी वापसि उन वण में, उन ॾार में कोन लॻंदो। माना कबीर साहिब चयो तरोवर जियूं पता झड़े, बीहर न लागे डार, उहो वरी ॾार में कोन लॻंदो। हे जेके माण्हू आहिनि, हे जेके मुसाफ़िर आहिनि, सुठा माण्हू आहिनि, जेके तव्हांजा ॿुधण तव्हांजा, जिन खे ॿ अखर अचनि था, उन्हनि जो क़दुरु कयो। इहे विया त वरी कोन वणंदा, अलाए घणा ॾींहं। हाणे इहा ॻाल्हि छा कबीर साहिब खे सिंधी में चवे, ईअं ई चवंदो, थी सघे थो इन खां वधीक ख़ूबसूरती सां चवे।
लतीफ़ आओ कबीर साहब जरा सोना है ॿोली में ख़्याल में अहिड़ो सोनो को विरले थो मिले। अलाए घणा ॾींहं भाए वठो पाण ॾींहं खे भाईंदो उहो बि पाण आहे न। पाए कान कमान में मियां मार मुंह में आई तूं मुदा तुंहिंजो ई तोखे लॻे। भाए वठो पाण खे छड़ियल पन जीअं, छड़ियल पन जीअं वरी न वणंदो वण में। हीअ ज़िंदगी जो जेको वण आहे हीअ दुनिया ज़िंदगी जो वण आहे। जेकॾहिं छड़िया त वही वेंदा हलिया, उॾामी वेंदा हलिया, वही वेंदा हलिया, वरी कोन मोटंदा। तंहिंजे करे जेके आहिनि जेके बचिया आहिनि जो क़दुरु कयो उन्हनि जो। कुझु नथो खपे, उन्हनि खे तव्हांजो प्यारु थो खपे, तव्हांजो ध्यानु थो खपे। जेके तव्हांखे उन जूं ॻाल्हियूं चङियूं लॻनि थियूं उन ते अमल करणु थो खपे। पोइ हिननि माण्हुनि खे उजोड़ो मिली वेंदो। हिननि जो उजोड़ो इहो आहे तव्हां ख़ुशि हुजो, तव्हां भला माण्हू थियो, अमल माण्हू थियो। ऐं लतीफ़ छा आहे ऐं उहे जेके चिड़ी पखड़ी विया जेके विछड़ी विया जेके उन्हनि माण्हुनि जी ॻाल्हि थो करे। कड़ा मज कड़ा रोआ हिकांदा संग, कड़ा मज कड़ा रोआ हिकांदा संग में गाहे गा फिराक जे कया धार मिला। पिछोड़े जो गाह हलियो उनमें जेको हर को धार थी पियो हलियो। छटो आहे जेको आहे सो मकई जो हुजे या कंहिंजो बि हुजे संग हुजे, पछाड़ी जो उनजो अंजाम इहो ई थियणो आहे। हुनखे कुटिबो, हुनखे सटिबो, कड़ा कड़ा थी वेंदो हलियो। को केॾांहुं वियो, को उतर वियो, को ॾखिण वियो, को केॾांहुं वियो, को केॾांहुं वियो। केॾो आराम सां हुआसीं संग में। कड़ा मज कड़ा हुआ हिकादा संग में गाहे गाह फिराक जे कया धारो धार। गाहे गाह फिराक जे कया धारो धार। केरु ॼाणे ॿिया कंहिंखे ख़बर, केरु ॼाणे ॿिहार केरु न मिलंदो किनसी। न ॼाणा ॿिहार केरु मिलंदो कनसी। केरु कंहिंसां मिले अलाए न मिले, किथे न किथे त हूंदा, पर केरु कंहिंसां मिले केरु कंहिंसां न मिले। महिरबानी तव्हांजी जेकी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी त अमल माण्हू रोज़ु रोज़ु पैदा कोन थींदा। जेके अमल माण्हू आहिनि वाक़ई जेके माण्हू उन्हनि माण्हुनि जो क़दुरु करियो। ऐं तव्हां कहिड़ा मयार ठाहिया आहिनि उन्हनि वॾनि माण्हुनि जे लाइ, उन्हनि भलनि माण्हुनि जे लाइ तव्हां पाण था ॼाणियो। ॿियनि जेके ठाहिया आहिनि भले तव्हां उहे बि पढ़ो, उहे बि सिखो। ऐं भले वेही हाणे हिन ते थोरो बहस बि करियो। ऐं लतीफ़ साहिब जा बैत जेके पढ़ियासीं इन ते बि तव्हां जेको आहे बहस करियो, कबीर साहिब ते बहस करियो, ॿोली ते बहस करियो। पोइ भले जेको आहे करियो मोकल सुभाणे ताईं, सुभाणे वरी पहुची अचिजो त जीअं जेको आहे पाण वेही वरी ॿिए कंहिं मौज़ू ते जेको आहे पाण ॻाल्हाईंदासीं। अॼोको सबक़ु पूरो थियो। महिरबानी।